पातो एॾो जाम सतराम राम पातो सतगुरु कंचन कंचन किया था मैं लोहा भाई सतगुरु बिरगी बिरग बनाया था मैं कीच की जाई सतगुरु चंदन चंदन किया सतगुरु चंदन चंदन किया था मैं काच कसाई मैं मां सब सतगुरु दी गए सतगुरु दी आई आप कवि पहलाद प्यारे ना मैं करी कमाई चल श्री राम सजनो गुरुमुखो इंसान सवा सदुर करण जे पार न पहुची सघंदो सदगुरु मलाह कोई संसार सागर को पार करण वारो आहे उन जी कृपा खां सवाइ कुझु न थींदो पुछो आहे दरवेश अंदर औजाय अॻु लॻाई लाया लाना जाला सैसे सूरज चरण चंद्रमा गुरबिल घोर न धाला जति सती सन्यासी भूले बली सती सती सन्यासी भूले फेर फेर के माला अपना रूप वेखण देंदा ना वो खुलदा ताला आप कवि पहलाद प्यारे गुरु बिन वो न उजाला जो श्री राम कबीर पूजन को तु भले एक संत कुरान राम जो दाता मुक्त का संत बतान ज्ञान जरी तरह संत नदिया सागर पार करण वास्ते ॿिन चीज़नि जी ज़रूरत थींदी आहे हिकु ॿेड़ी खपे ॿियो मलाह खपे एतिरा संसार सागर खे पार करण लाइ सगरू मलाह और ॿेड़ी प्रभु जो नाम ॿई चीज़ा खपनि तॾहिं संसार सागर को पार थिबो अॼु ही कथा जेका आहे सा साईं कंवरराम साईं सतराम साईं जे विच में आहे पर सो कीअं साईं सतराम साईं साईं कंवरराम ते बचपन में मेहर कनि था और मेहर करे अमर पदवी बख़्शनि था सॼण हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे राम चओ हरे राम साईं कंवरराम अहिड़ा बालक साईं सतराम साईं सां गॾु वेंदा आहिनि पोयों और तो साईं सतराम हिकु दफ़े को महूरत मञल आहे ॿाहिरि जो कोई प्रोग्राम ॾिनल आहे पर साईं सतराम साईं जी तबियत नाचाक थी पई साईं कंवरराम साहिब खे सॾे करे चवनि था बचा असांजी तबियत ठीकु न आहे तो तूं टोलीअ खे वठी करे वञी करे तूं इहो महूरत करिया वचन निभाए साईं कंवरराम साहिब जे अखियुनि में पाणी अची वियो और चवनि था सचा साईं मां नंढड़ो बालक तव्हांजे नाले ते सॼी सिंध अची पलट ॿिया हज़ारा ख़ल्क़ थींदी आहे मां हुते छा करे सघंदुसि त साईं सतराम साईं चवनि था बचा वञ असांजी मेहर तोसां साण आहे असांजी कृपा तोसां साण आहे वञ बराबरि तुंहिंजी भॻवान जय कंदो तूं काई चिंता न कर चओ श्री राम ॾिसो जंहिं वक़्त में उन्हनि जी कथा निकिती हुई गुरु नानक दर्शन माला में लाहौर जो जाफर बेग हुयो उन वटि लॻी हुई चुगली गुरु रामदास साहिब गुरु रामदास साहिब जन नव पंथ था हलाइनि गायत्री वग़ैरह हिंद की बाणी छॾे करे ॿी बाणी था पढ़ाइनि त गुरु रामदास साहिब जन खे बाणो आहे चओ श्री राम तो गुरु रामदास साहिब जन गुरु अमरदास साहिब जन जी ॻाल्हि गुरु अमरदास साहिब जन जी कथा गुरु रामदास साहिब खे सॾे करे चवनि था भाई तूं वञ पुरखा चए थो साईं मां पढ़ियल कोन आहियां उते पंडित हूंदा उन सां मां कीअं बास मासो कंदुमि
साहिब चवंदा भाई तूं वञ असांजी कृपा तोसां साण आहे जंक ॾिगो तोसां सुवाल जवाब कनि तूं सॼी ॿाह जे तरफ़ नज़र कजां तोखे सभु कुझु अची वेंदो चारे वेद 6 शास्त्र 18 पुराण तोखे यादि थी वेंदा काई तूं चिंता न सदगुरुनि जी कृपा पाए उते आहे पहिरियों सुवाल जो हलियो गायत्री जो त गायत्री तव्हां ॼाणो ई कोन त तव्हां हिंदुनि खे छो था भरमायो रामदास साहिब चवनि था असां गायत्री ॼाणूं जेकी तव्हांखे पुछण जो ॿुधायूं त पंडित चवनि था गायत्री पढ़ी बि ॿुधायो अर्थ बि ॿुधाए उन वक़्त में साहिब सॼी ॿाह ॾे निहारियो सॼी यादि थी वई सॼो अर्थ अची वियो सतगुरुनि जी कृपा जो अॼु साईं कंवरराम ते साईं सतराम साईं साॻी कृपा कनि था और चवनि था पुट तूं वञ असांजी कृपा तोसां सां पर भई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी कहिड़ी अॻ में तुंहिंजो बीहंदो आहे छड़ो कमीज़ पाए वेंदो आहे माना कुर्तो पाए वेंदो आहे धोती वधी वेंदो आहे पर न हाणे तोखे जामो और छेर और पगड़ी तोखे पाराए बि बराबरि तो असांजो रूप बणिजी वञे साईं कंवरराम साहिब चलनि ते मथो रखनि था चवनि था साईं जा आज्ञा छो त गुरु आज्ञा करे और चेलो उहो सुवाल जवाब करे त चेलो ई न आहे अॻु में बि मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई त मांझांदनि खां हमेशह माण्हू ईंदो 12 महीने साईं कंवरराम साहिब खे वठण वास्ते ॿाए धर्मदास जन जे वक़्त जी ॻाल्हि आई आहे उन वक़्त में उते ॿियो कोई वठण वारो कोन हो उते हरदासमल कलेक्टर हरदासमल खे घुराए ॿाए साहिब जन चयो साईं कंवरराम साहिब टोली खे वठी आहे अची उते पहुतो राणकी साहिब में न के हुजे बुखार ॻाल्हि कंहिं पाण सुम्ही थो टोली खे वठी करे बराबरि ते अची पहुतो मांझाननि में मथो टेके साईं धर्मदास साहिब खे निरण जो बाहि पियो वरेसि पुछनि त हरदास तोखे बुखार करी आयो आहे हथ जोड़े चए थो साईं जॾहिं मां वियोसि तॾहिं बि मूंखे बुखार हुयो अरे पोइ तोखे बुखार हुई त पोइ चवयां ॿुधायां न मूंखे त बुखार आहे त असां ॿिए कंहिंखे मोकिलियो आहे बाबा चयो त साईं तव्हां कई आज्ञा मां थियुसि तव्हांजो चाकर और चूं करे तो चाकरी छा जो थियो कहिड़ो थियो सत करे मां हे आहे शिष्ट हे आहे साईं प्रेमी प्रीतम जय श्री राम तो साईं आज्ञा करनि था पिया और साईं सतराम साईं जामो पंहिंजे हथनि सां सिबी उहो पाराइनि था माना उपदेश था कनि पिया त पुटड़ा इहे जेके तोखे असां ॻाल्हियूं सम्झायूं था उन ते तूं पर बुक रहंदे तुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो बराबरि कहिड़ो चओ श्री राम कपड़ो पूरो पीवारो कपड़ो पूरो पीवारो कपड़ो पूरो पीवारो धागो धाना पीवारो सिधो संग्राम सिकताल उड़त वञा द्वारो सिधो संग्राम सिकताल उड़त वञा द्वारो उड़त वञा द्वारो दिल्ली को पगड़ी पाए कमर राम गातो गातो दिल्ली को पगड़ी पाए कमर राम गातो गातो सुनो जामो सतो राम कमर राम गातो गातो सुनो जामो सतो राम कमर राम गातो राम चलो प्रेम साजो कपड़ो पूर्व वारो धागो धर्म वारो सिधो साईं सतराम निवृत ऐं नाज़ वारो पहिरियों सबक साईं खे मिलियो सभ सां फरीदा ख़ालिक वसे ख़लक में
खलक वसी रब माए मंदा किसनू आखिए जो तुस बिल कोई नाए। इहो सबक पहिरियों संतन महात्मा अंदरि समझो, छो उहे सभ में ईश्वर सम्झनि था और पाण में बि ईश्वर ॾिसनि था। रोल फ़क़ीर जो ॾोलो आहे, जे सही सुञाणे पाण त सॼण तो में क़ीमत संदो कतिरो ॿियली परे ॼाणण पिरखे आहे जचन संदो ॼाण पोरे कढ कलू बि मां मंदाई जो मान सॼण नित साईं तो साण रात ॾींहं रोल चवई सब में हिकु ॾिस इहो कुर्ब सब सां प्यार रख वो तो प्यार ई ॿेड़ो पार कंदो सॼण। और संतन महात्मा में पहिरीं ख़ूबी इहा थींदी आहे सब सां मिठो हुजे, मिठा बोलण निव चलण हथों भी कुछ दे रब तिना दी बगुली जंगल क्या ढूंढे साईं लोक पुकार दे रे मन हो निर्वैर दिल भावे फिरता रहो जित जाओ तित खैर जित जाओ तित खैर सभा में होवे शीरी तुल न करामात अज़मत ना पीरी। मिठे बोलण जहिड़ी का तपस्या ई कान्हे, मिठे बोलण जहिड़ो को जोग कोन्हे, साधना कान्हे, भक्ति कान्हे, सब को वधी छो त फरीद साहिब लिखियो फरीदा हिकु फिको नियालाए गौरो न ॻाल्हाए कंहिंसां यादि रखजांइ हिकु फिको नियालाए अति सब में साचो धणी हीरो किसे नुलाए मानिक सब अमोल वे अंदर आहे हीरो आत्मा रूपी हीरो मानिक उहो कंहिंजो ड्राहे न दुखाए न कंहिंजो छो दुखाईंदे साईं नाराज़ थी यादि रखजांइ तूं गरीब को मत सताओ गरीब रो देगा सुनेगा उसका मालिक तुम्हें जड़ से ही खो देगा याद रख तंहिंखे भव कर बाबा सब सां मिठो ॿियो सबक़ कहिड़ो मिलियो धर्म ते धर्म न छॾिजो सिर जाए तो जाए मेरा हिंदू धर्म न जाए। ॾिसो हरिश्चंद्र सब कुछ कुर्बान कयो धर्म न छॾे पूरन पंहिंजा हथ कटाया पर धर्म न छॾे। गुरु गोविंद सिंह साहिब जा चारे बालक बराबर कुर्बान थिया शहीद थिया पर धर्म न छॾियो सॼा। उते हिकिड़ी हिकिड़ी कथा खणबी त वरी मुंहिंजे कलाक जो कम ते कम नहीं राम चओ और टी कहिड़ी ॻाल्हि नेवरत और न्याज़ी नेवरत न्याज़ी त साईं कुझु सिखे ॿियो त नेवरत न्याज़ी जा ख़ुदि रूप आहे साईं करे कंहिंसां कौड़ो न ॻाल्हायो कंहिंसां ॾाढा न ॻाल्हायो कंहिंसां कावड़ न कई पर सब सां हथ जोड़ी वाह सब सां नेवरत और न्याज़ी सां पहिरियां साईं कंवरराम साहिब पहिरियां सबक इहे मिलिया और ॿियो कहिड़ो सबक मिलियो साईं कंवरराम खे चओ श्री राम पंहिंजो तूं पाण पछाणी संगत में काम गुजारी पंहिंजो तूं पाण पछाणी हलकत में खाव सब में ईश्वर जो रूप तंहिंखां पोइ पाण में ईश्वर खे पस छो त जेसि ताईं पाण में न पसवो तेसि ताईं दुनिया में नज़र ईंदो
ॿेली पहले पाण सुञाण पोइ सुञाणी सघंदे तूं मालिक खे पहिरियों पाण सुञाण तूं केरु आहे दर्शन लिखियो न साईं लिखियो छा लिखियो ॿेली सुम्हे तो सारी रातुड़े यार नालो केरु आहे काॾो आयो आहे तोखे छा करिणो आहे इहो ई करिणो थी दुनिया मेड़े करे महाराज खाना लिखियो आहे शाह अब्दुल लतीफ फरीद साहब लिखनि था फरीदा जे तूं यकुल लतीफ लतीफ माना सियाणो ॿेली काले लिख न लेख आपनड़े गिरिवान में सिर नीवा कर पेक पंहिंजे अंदर में झाती पंहिंजे अंदर में झाती पाए इस दर्शन कर दीदार कर यार जो तो सभु सोझी अंदर मां पवंदी ॿाहिरि कुझु नथी सॼणो सभु ॻाल्हियूं झूठियूं थी अंदर में यार जो वासवा तो वटि पर ते ॻोल्हे कोन थो लहे सो संत लिखनि था साईं सतराम साईं बि इहो सबक़ ॾिनो प्यारा ओ पुटड़ा ओ बच्चा इहो ई सबक़ आहे सभ में बि साईं खे ॾिस पर पाण में बि साईं खे ॾिस तूं बि उहो ई रूप आहे ॿियो कोन्हे तूं सॼो और ॿियो बुखे खे रोटी लंगोटी प्यासे खे ॾिजांइ पाणी जेको बुखियो हुजे सतायल हुजे तंहिंखे रोटी ॾे कपिड़ो ॾे और पीअण वारनि खे पाणी ॾे ग़रीबनि जी शेवा छो त जेके संत महात्माऊं दरवेश थिया आहिनि त ग़रीबनि जी शेवा करे पाण खे अमर कया साईं सतराम साईं बराबरि ॿियो सबक़ इहो ॾिनो पर हुन सां गॾु चयो जेके दरवेश फ़क़ीर जिन खे दुनिया चयो चवे थी पई या मस्त चवे थी पई तूं उन्हनि सां नातो रखजांइ उन्हनि मां तोखे यार जो रस्तो थो आख़िर में कवि लिखे त पिछाड़ीजो साईं चवनि था पुत्र पुत्र संसार जे अंदरि ॿ चीज़ा सभु खां वधीक ॻोल्हियूं काम और क्रोध सभिनी जो उस्ताद सभिनी जो गुरु सभिनी जो मुंड काम आहे तंहिंखां पोइ आहे क्रोध इहे ॿिन्ही खे दूर कजांइ इन खां पासो कजांइ तंहिंखां पोइ कवि लिखे थो सतगुरु चवनि था पिया हे दातार चवनि था पिया हे पुट इहे असांजा वचन तूं दिलि सां हंडाए करे इन मूजिबि तूं संसार में हलजांइ जेकॾहिं सचपच जेकी असां तोखे सम्झायो आहे जेकी असां तोखे ॿुधायो आहे इन ते साबित कदम हलंदे त पोइ छा पोइ कहिड़ो इनाम सतगुरु चवनि था पंहिंजे मुंहं सां छा था चवनि
जाम सचो राम राम सजा फकुड़न खाता पाड़े वो वेठा टंग टंग ते उहे चाढ़े बस दरवेशन खाता ही काढ़े कर्मनि जो हिसाब कटियो सजण तव्हांखे यादि हूंदी ॻाल्हि त साईं कोहर जोत ॾिना साईं सतराम साईं खे साईं पैसा पे ॾिना उन वक़्त में साईं इहो वर घुरियो हो इहा वेनती कई साईं सतराम खे त साईं पैसा न ॾियो पर मुंहिंजो कर्म कटियो अॼु उहो ॾींहुं अची अॼु महिनत साहब पई शेवा सफली थी सतगुरुनि जे दर ते सतगुरुनि जी महर थिए थी पई साईं चवनि था कंवर ओ पुट सचपच जे करे तूं इहे वचन तूं मुंहिंजा मञीने धर्मराज खे ताक़त न आहे तुंहिंजो खातो सभु लेखाए चुक थी इहा आहे सतगुरुनि जी महर इहा आहे सतगुरुनि जी कृपा जंहिंसां इंसान जो बेड़ो पार थिए थो सजण असां ॿिनि संसार में आया आहियूं त कंहिंजी लड़ लॻी पंहिंजो बेड़ो पार कयूं ओ साईं सतराम साईं की ओ साईं कंवराम साहिब की मान माणी मुस्तकील जी ओसल पांदी बाज पिरन ओ कयो सम माण्हू मनन जो हिकु दुको दाख़िल करण ऐं बन काया जो करे ओ मुंहिंजो ॾोहन नकी न ॾिसनि पंहिंजे फज़ुल सां परचन जो मुयसा करन मामलो ओ साईं तोखे कमी कान्हे तूं त घुरण कंहिंखो न वञे बलि तो दर ते नाही ओ सभु आलम लॻो तुंहिंजे आसरे ओ हुसैनी केरु साईं तेरी ॻाए हुसैनी केरु भॻत तेरी ॻाए 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 हुसैनी केरु साईं तेरी ॻाए हुसैनी केरु साईं जो श्री राम अमृत वेले स्नान करे तो अमृत वेले भलो अमृत वेले
के चौथा संधारण लोक पहिरो प्रेमी जो नेगी नेमी चौथो शब्द चुगे ते जोग संजो संतन दासी ओ चो संतन दासी सतो समतन जोग अठो ईश्वर दर्द यघारो ओ साईं नाम निर्विल जोग गहो डाडारो वेस यबारो मने भगवत जो भारो यारो बिछड़ो बोलण तंहिंखे नित तो मुहन ॻोल्हण छॾे सन सो सोग ओ यार कली साईं खे संभाल खालो गाए गाए गाए